दोस्तों मूं वटि 2 स्मार्टफोन्स मौजूद आहिनि जेके जेज़ वारनि लॉन्च कया आहिनि। हिन जी ख़ासियत इहा आहे जो हे ख़ाली कीपैड आहिनि ऐं असां वटि जेके वॾा स्मार्टफोन मौजूदु हूंदा आहिनि उहे 4G सपोर्टेड हूंदा आहिनि। प्लस में असांजा जेके बि व्हाट्सअप थी वियो, फेसबुक थी वियो या वरी गूगल असिस्टेंट थी वियो। मेन ॻाल्हि आहे गूगल असिस्टेंट ऐं उन खां अलावा ॿिया जेके सॉफ्टवेयर्स आहिनि, गेम्स वग़ैरह थी विया, उहे सभई सपोर्ट कंदा आहिनि, PUBG वग़ैरह जेके बि थी विया। ऐं जेके नंढा स्मार्टफोन्स आहिनि उन्हनि में हिकु नई ख़ासियत लॉन्च थी चुकी आहे, उहा आहे 4G व्हाट्सअप, फेसबुक, यूट्यूब, गूगल असिस्टेंट ऐं इन खां अलावा ॿिया बि मेन जेके हिन में शयूं आहिनि उहे लॉन्च थी चुका आहिनि। ऐं अॼु हिन वीडियो में असां हिननि जी ओवरव्यू कंदासीं, अनबॉक्सिंग कंदासीं। ऐं ॿी हिन में कुझु न जी ॻाल्हि इहा आहे तव्हांजे लाइ त हिननि मां हिकु फ़ोन जी असां कंदासीं तव्हांखे गिव अवे। जेके बि असांजा सब्सक्राइबर्स हूंदा उन्हनि खे असां कंदासीं गिव अवे, त गिव अवे में ज़रूरु शरीक थिजो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आउं अमीर हलो त वीडियो खे स्टार्ट कयूं था। दोस्तों असां वटि फ़ोन्स तव्हां ॾिसी सघो था मौजूदु पिया आहिनि, 2 स्मार्टफोन्स। ऐं सभिनि खां हिन खे असां साइड था कयूं ऐं दॿे खे असां खोलियूं था। दॿो असांजो जेको आहे उहो खुली वियो। ईयरफोन्स मौजूदु आहिनि ऐं चार्जर मौजूदु आहे। उन खां अलावा मेन ॻाल्हि इहा आहे हिननि असांखे सिम बि प्रोवाइड कई आहे, जेका असां पंहिंजे कंहिं नंबर ते असां हिन सिम खे खोलाए सघूं था। कुझु मैनुअल कार्ड्स मौजूदु आहिनि। दॿो साइड थी वियो। असां अचूं था मोबाइल ते, त हीअ आहे असांजो मोबाइल। असां वटि हिते असिस्टेंट मौजूदु आहे, फेसबुक मौजूदु आहे ऐं उन खां अलावा व्हाट्सअप बि मौजूदु आहे, तव्हां हिते ॾिसी सघो था। मैप मौजूदु आहे, यूट्यूब मौजूदु आहे। हिन में हॉटस्पॉट आहे, वाईफाई बि आहे, उहो असां वाईफाई सां कनेक्ट कयूं था। सेटिंग वञी करे हिते वाईफाई थी वियो ऑन। ऐं उन खां अलावा अवेलेबल नेटवर्क्स जेके आहिनि असां सर्च था कयूं त जेको आहे उहो सिंधी करे चुको आहे, उहो असां कनेक्ट बि करे चुका, जेको मुंहिंजी पंहिंजी डिवाइस आहे उन में छा कनेक्ट थी चुको आहे। ऐं असां जेकॾहिं असां हाणे वञूं सभिनि खां पहिरियों असां वेंदासीं यूट्यूब ते। तव्हांखे यूट्यूब जो मेन्यू हलाए ॾिसां त यूट्यूब कीअं थो हले। हे यूट्यूब अची वियो। यूट्यूब ते असां जेकॾहिं का वीडियो बि हलाइण जी कोशिशि कयूं त हे अदब महबूद जेका वीडियो रिसेंटली अपलोड थी चुकी आहे उहा असां ॾिसूं था। त ॾिसो त केतिरी स्पीड सां, मतिलबु 4G जी स्पीड सां इहो वीडियो हली रही आहे। हे वीडियो हली चुकी आहे, एड हली रहियो आहे। हे हाणे असां वेंदासीं असिस्टेंट ते। तव्हांखे असिस्टेंट आउं ॾेखारियां त असिस्टेंट हिन में जेको आहे उहो कीअं थो कमु करे। How are you? I'm doing well. It's Women's History Month. I'm celebrating by learning new facts. तव्हां हिते ॾिसी सघो था त असिस्टेंट बि सही तरीक़े सां कमु करे रहियो आहे। असां हाणे वञूं था व्हाट्सएप ते। तव्हांखे व्हाट्सएप जो मतिलबु कुझु रिव्यू ॾेई छॾियां। हे फेसबुक आहे, फेसबुक असां वटि जेको आहे उहो हली रहियो आहे। हाणे ॾिसो हितां हीअं थी वियो असां वटि फेसबुक। थोरो नेट स्लो हुजण जे करे मतिलबु इहो करे पियो ईअं। वाईफाई कनेक्ट आहे इन करे। हे साईं तव्हांजो जेको आहे फेसबुक बि हली रहियो आहे। हुन खां पोइ असां वेंदासीं असां व्हाट्सएप ते। हे व्हाट्सएप अची वियो। हुन खां पोइ असांजे कॉन्टेक्ट मौजूदु आहिनि। असां एग्ज़ाम्पल में अधे वॉइस कयूं था त असां वॉइस बि करे सघूं था। त वॉइस ते असांखे क्लिक करिणो पवंदो। वॉइस ते क्लिक कयोसीं हितां त असां जेको हितां वॉइस आहे उहो रिकॉर्ड थी रहियो आहे। असां हितां स्टॉप करे हितां सेंड बि करे सघूं था, प्ले बि करे सघूं था ऐं डिलीट बि करे सघूं था। हाणे हितां डिलीट थो कयां हिनखे हाली त डिलीट थी वियो। इहो असांजो व्हाट्सएप जो। और हितां असांजो हिकु ग्रुप बि आहे, रहीम सिंधी, रहीम बख्श, एंड उन खां पोइ ग्रुप मौजूदु हूंदा। उन खां पोइ असां वेंदासीं कुझु सेटिंग्स में हिन में जेके तव्हांखे ॿुधाइणा आहिनि। हीअ आहे हिन जो
पंहिंजो ऐप स्टोर जेको हिन जो आहे ऐप जीअं प्ले स्टोर आहे सभिनी मोबाइलनि में हिन वटि हिते ऐप मौजूदु आहे ऐप स्टोर पंहिंजो जंहिंखे चवंदा आहियूं असां काई स्टोर आहे। हिन में इलाही सारा एप्लीकेशन डाउनलोड बि कया आहिनि उहे तव्हांखे ॾेखारियां थो हिन वक़्तु हेठि हितां यूसी ब्राउज़र डाउनलोड कयो आहे। उन खां पोइ हिते यू डिक्शनरी साइंटिफिक कैलकुलेटर उन खां पोइ ज़ेपिया हिन पंहिंजे क़िस्म जो ज़ेपिया अथसि हिन लाइ ऐं लूडो बि हिन में आहे असां जेकॾहिं लूडो हिन में खेॾणु चाहियूं था। ऐं हिन मेन इहा ॻाल्हि आहे जो हिन स्मार्टफोन में जेकॾहिं असां में हिन में को HD हलाइणु चाहियूं वीडियो त हिन में असां HD वीडियो बि असां हलाए सघूं था। जीअं असां हिन में यूट्यूब खे ओपन कयोसीं त यूट्यूब हिन में डायरेक्टली कमु पियो करे ऐं असां हिन में यूट्यूब खे बि हलाए सघूं था ऐं हिन जा फुल HD वीडियोज़ जेके आहिनि उहे असां हलंदा आहे। जेको आहे वीडियो असां हिन खे वरी प्ले करण जी कोशिशि कयूं था त हीअ जेको वीडियो उहो हितां प्ले थी रहियो आहे। काफ़ी सारा दोस्त ये सवाल बार बार पूछना है कि दोस्त सागे सवाल बार बार पूछना है या चैनल में सही है वीडियोस रेगुलर दोस्तनि में जेका मेन ॻाल्हि आहे उहा इहा बि आहे तव्हां हितां हुनखे स्क्रीनशॉट बि वठी सघो था। तव्हां जेको स्टार ऐं ॿई गॾे आहिनि उनखे जेकॾहिं तव्हां क्लिक कयो त तव्हां स्क्रीनशॉट वठी सघो था। स्क्रीनशॉट मथां रखिजी आहे तव्हां स्क्रीनशॉट हेॾो सेव कयो आहे हितां स्क्रीनशॉट बि सेव थी चुको आहे ही यूट्यूब ऐं उन खां पोइ जेकॾहिं असां पंहिंजे चैनल हितां खोलणु चाहियूं त चैनल बि असांजो आराम सां हितां खुली वेंदो। असांजो चैनल अची चुको आहे हितां ऐं असांजो चैनल अची चुको आहे। ॿिया बि इलाही सारा फीचर्स मौजूदु आहिनि जीअं असां वञूं था हितां फाइल मैनेजर में ऐं गूगल में मेन ॻाल्हि इहा आहे जेका गूगल आहे उहा गूगल बि बाक़ाइदगी सां कमु करे रही आहे हितां जेको कुझु असां जेकॾहिं सर्च करणु चाहियूं त हितां सर्च बि थी सघे थो। मोट सिंधी में ताईं करे ईअं पियो करे तव्हां कुझु बि हितां या इमेजिस ते क्लिक करे असां इमेजिस करे सघूं था। इमेज थी विया दोस्तों। जेकॾहिं तव्हां इहे अनबॉक्सिंग तव्हां ॾिसी छॾी जेकॾहिं तव्हां जेको स्कीम आहे या गवर्नमेंट में तव्हां शामिलु थियणु चाहियो था त हेठां लिंक मौजूदु आहे तव्हां हुन लिंक में इहो जॉइन करे सघो था। त हीअ हुई अॼु जी नंढड़ी वीडियो। उमेद आहे तव्हांखे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं पसंदि आई त चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन खे प्रेस कयो। इंशाअल्लाह मिलंदासीं अहिड़ी इंट्रस्टिंग नए वीडियो सां गॾु। मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।